पर मुंहिंजे ॻोठ वारनि सां तुंहिंजियूं ज़्यादतियूं वधी वियूं आहिनि ऐं तूं उन्हनि खे तंग पियो करीं। पंहिंजी हद में रह, ईअं न थिए जो मां सभु कुझु भुलिजी वञा ऐं पोइ तूं पछताईं। हशमत खान, मूं कॾहिं बि तुंहिंजे कमनि में टंग न अड़ाई, पर तुंहिंजूं ज़्यादतियूं मुंहिंजे ॻोठ वारनि सां वधंदी थियूं वञनि। इन करे मां चवां थो त पंहिंजी हद में रहो, हद में रहो। ईअं न थिए जो मां सभु कुझु विसारे विहां ऐं पोइ तूं पछताईं। ओके सर, हेॾा अच बेटा। मूंखे ख़बर आहे हशमत खान त तूं केतिरो ताक़तवर आहीं। कट सर कर जो तोखे ॾींहं जा तारा ॾिसण में ईंदा। क्यों सर? मूंखे ख़बर आहे हशमत खान तूं केतिरो बहादुर आहीं। अड़े तूं सम्झी छा थो पंहिंजो पाण खे? मां अहिड़ो अशर कंदुसि आहीं। कट सर। ओके आ सर, ओके आ। ठीक है सर। उतां अच सर। क्यों 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 क्यों? तूं पंहिंजे पाण खे बहादुर तो सम्झी न हशमत खान? मूंखे ख़बर आहे त तूं छा आहीं। मूं अहिड़ो हशर कंदुसि आहीं, अहिड़ो हशर कंदुसि आहीं जो ॾींहं जो तारा नज़र अची वेंदई। ओके सर, मुंहुं कट थींदी हाणे वरी ॿिए पासे ईंदासीं। पंहिंजो आवाज़ बंदि कर। ठीक है सर, थोड़ो पोइते वञो। हेसी ते अचां? कट जांदो? हां न इते सही है। इते फिक्स आहे? इते फिक्स है सर। इतां ईंदो। पंहिंजो आवाज़ बंदि कर। छोरो जाबिर खान खे तेज़ आवाज़ बिल्कुलु पसंदि आहे। ईअं न थिए जो ज़बान काकड़े खां कढी कुतनि खे ॾेई छॾे। सम्झे? क्यों? पंहिंजो आवाज़ बंदि रख। हां क्यों? पंहिंजो आवाज़ बंदि कर। अगेन सर। कट जांदो? कट जो न सर, थोड़ो अॻिते अचो बस। एसी ते इते? हाँ सर, हाणे हिते रख जा। ओके। यस सर। क्यों क्यों सर? पंहिंजो आवाज़ बंदि रख, छाकाणि त जाबिर खान खे जाबिर खान पंहिंजो आवाज़ बंदि रख, छाकाणि त जाबिर खान खे वॾो आवाज़ पसंदि न आहे। ईअं न थिए जो तुंहिंजी ज़बान काकड़े खां छिके कढी कुतनि खे ॾियां। ओके सर।